ए हवा आऊं छो न खिलां, ए हवा आऊं छो न खिलां। मुखे प्यार मिलियो, मुखे यार मिलियो। मुंहिंजो साईं बि ॻाइणो थी वियो आहे। हा सतोरी, मुंहिंजी दिलि बि करे त नचां झूमां ॻायां, पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कीअं करियां। दिलि चंड जी ख़्वाहिश कई हुई, ऐं अला साईं हो चंड आसमान तां लाहे मुंहिंजी झोली में विझी छॾियो। त पोइ अच, पंहिंजी शादीअ जी ख़ुशी झूमी नची ऐं ॻाए करे मल्हायूं, ऐं इहो माण्हुनि खे ॿुधायूं त असां प्यार जी बाज़ी खटी आया आहियूं। हा हलिया। अदा साले आई छा यता तोखे थियो छा सफ़ा का साई जे बकर जड़ो थी वियो आहे, बीमार आहीं या बुख लगी अथई? बस अदी मुरादी पई खणे पसा पसण कारण फिरीअ जे। आई यता वो तो तोखे अॻु ई चयो हुयो त आख़िरी हाणे पसा वथई, तो वारी छोरी सदोरी जा लक्षण सुठा कोन अथई, पर ना दा तो मुंहिंजी हिकु बि कान ॿुधी। बस हाणे पियो सॼे जहान जा मेहणा ॿुध, ॿियो वरी छा। बस अदी अलाए कहिड़नि ॾोहनि जी पई सज़ा मिले, छोकिरी त मुंहं ते असुल दांगी मले वई आहे। भला को ॾस पतो का ख़बर चार ऐं कंहिंखां ख़बर कान पई अथई छा? अदी अञा त काई ख़बर नाहे, छोकिरी त असांखे महसूस ई करण न ॾिनो त को हूअ अहिड़ो कदम खणंदी। अदा ॻाल्हि ॿुध, सॼे ॻोठ में हुल लॻो पियो आहे, नालो इने गुल्लू जो था वठनि। हा दी मां बि ॿुधां पियो, पर पक नाहे। भला तुंहिंजो बि त मग़ज़ कम कंदो हूंदो न, तुंहिंजो शक कंहिंमें आहे? अदी सच पुछे न त मुंहिंजो शक कंहिंमें कोन्हे। इहो परू छा थो चवे? परू त अदी जीअर ई मरी वियो आहे, कंधु झुकाए वेठो आहे, न खाए थो न पीए थो। हाणे हाय अदा अड़ी औलाद खां त ॿुॾी मरण खपे। छोरी सफ़ा इज़त जो ख़्याल ई कोन कयो। काश सदोरी सोचे हा त पोयां पीउ आहे, भेण आहे, लोक छा उन्हनि खे चवंदो? सॼी उमिरि ताननि मेणनि में वई। चङो अधु साल रब चङी कंदो, तूं पंहिंजो ख़्याल कजांइ। हाणे हलां थी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।